चमत्कार त मतिलबु छा ॿुधायां मां अगरि चइणु चालू करियां त पोइ राति थी वेंदी। पहिरियों दफ़ो ई आयासीं भोजन असांखे हीअ चई छॾियो भई आउं वेठो आहियां, तव्हांखे ज़रूरु पंहिंजो संतान थींदो, ऐं असांखे सच में 8 सालनि खां पोइ पंहिंजो संतान थियो। हिते पुत्र प्राप्त थियो आहे, इहे दरबार मां ई मिलियल आहे। मूं 8 ॾींहं मात्र गुरु जी खे रोटी मोकिली। उन खां पोइ मुंहिंजे घोट जो कमु धंधो एतिरो हलणु लॻो मां ॿुधाए नथी सघां। जय श्री झूलेलाल। शिव गोरक्ष। मां तनी होस्ट कृतिका चावलानी। अॼु मां उत्तर प्रदेश के आगरा शहर में नाथ संप्रदाय से संबंधित लगभग 1000 वर्ष पुरानी गादी श्री सोमनाथ धाम में आई आहियां। तव्हांजी जानकारी लाइ ॿुधायां, नाथ संप्रदाय जी शुरूआत गुरु श्री गोरखनाथ जी कई हुई। नाथ संप्रदाय में ऊच नीच जात पात जो कॾहिं बि भेदभाव कान थींदो आहे ऐं पंहिंजे सिंधी हिंदुनि जी कुल देवी माता हिंगलाज आहे। नाथ संप्रदाय बि आदि शक्ति माता जा उपासक आहिनि ऐं हिन सां गॾु गॾु हिते नी संतान परिवारनि खे संतान जी प्राप्ति बि थी आहे। इहो पवित्र स्थान उत्तर प्रदेश जे आगरा शहर जे शाहगंज एरिया में आहे। 1947 जे विरांगे जे समय हुन वक़्त जा गादेश्वर परम पूज्य श्री ठाकुर नाथ जी इन गादी के उत्तर प्रदेश जे आगरा शहर में अची विराजित कयो। तव्हां ॾिसो पिया केतिरी भीड़ लॻी पई आहे। हीअ गादी नी संताननि खे संतान ॾियण लाइ बि विख्यात आहे। हाणे मां तव्हांखे अॼु श्री सोमनाथ धाम जा दर्शन कराईंदसि, हिते थियण वारे चमत्कारनि सां रूबरू कराईंदसि, जंहिंसां तव्हांखे गुरु जे प्रति आस्था, भॻवान में विश्वास ॿियो मज़बूत थिए। हलो हाणे अंदर दर्शन करण हलूं था। मंदिर नाथ संप्रदाय जो आहे। हिला तव्हांखे हिते माता हिंगलाज जी भव्य प्रतिमा जा दर्शन थींदा। हिन वक्त इन आश्रम जा गादीश्वर परम पूज्य गुरु पीर डॉक्टर शंकरनाथ योगी जी आहिनि। चवंदा आहिनि लॻभॻि 1000 साल पहिरीं सिंध में नाथ संप्रदाय जा सिद्ध गुरु श्री वीरनाथ सवाई जी इन गादी खे स्थापित कयो। आश्रम में गुरु श्री पीर डॉक्टर शंकरनाथ योगी जी जे शिष्य गुरु श्री रुद्रनाथ जी असांखे ॿुधायो गुरु श्री वीरनाथ सवाई जी जो जन्म कीअं थियो, किथां आयो आहे, कंहिंखे पतो कान आहे। गुरु जी मथे वारे जी शक्ति जो रूप हुआ। उणिवीह सौ 47 जे विरांगे खां पोइ हुन वक़्त जा गादेश्वर परम पूज्य श्री ठाकुर नाथ जी अची इन गद्दी खे उत्तर प्रदेश जे आगरा शहर में विराजित कयो। 2 साल खीर जो सेवन बंदि करे सरकार खां मिलियल नंढे से टुकड़े में जमा कयल पैसनि सां आश्रम ठाहियो। टाइम सां गॾु गॾु सिंध जा हिंदू, सिंधी ऐं श्रद्धालु इन गादी सां जुड़ना विया, छोकी इन गादी का हिकु अदना अनगिनत नी संतान परिवारनि खे बि संतान जी प्राप्ति थी आहे। गॾु में जे परिवारनि खे खाइण लाइ कुझु बि कानो, उन्हनि खे साईं जी दुआ सां सभु कुझु मिली वियो। मां 92 खां वठी इन दरबार में अचणु शुरू कयो। असां वटि खाइण लाइ बि कोन हुआ, असां ॾाढा परेशान हुआसीं। वॾा गुरु जी सोमनाथ बाबा हुआ, हू मूंखे चवंदा हुआ तूं बेटा भुगत मोकिल दरबार में त तूं वधंदीअ। मां चवंदीसि बाबा असांखे खाइण लाइ कान्हे, मां तव्हांखे किथां ॾियां। मां घर वञी चिंताऊं कंदी हुअमि, पंहिंजी ससु खे ॿुधाईंदी हुअमि कि गुरुजी मूंखां घुरनि था। मां मम्मी उन्हनि खे किथां ॾियां, मुंहिंजे ॿारनि लाइ ई कान्हे। त मुंहिंजी ससु चवंदी न बेटा गुरुनि जे वचननि में बि कुझु राज हूंदो आहे, तूं सोच 2-टे ॾींहं मोकिले ॾिस रोटी, मन को पाण वधूं। मूं 8 ॾींहं मात्र गुरुजी खे रोटी मोकिली। उन खां पोइ मुंहिंजे घोट जो कमु धंधो एतिरो हलणु लॻो मां ॿुधाए नथी सघां। मुंहिंजे मथां गुरुजी जी एतिरी आशीर्वाद आहे, एतिरो आशीर्वाद आहे। अॼु मां हर तरह सां ख़ुशि आहियां कि मुंहिंजे घोट जेको 60 रुपया रोज़ु ॾींदो, उहो 600 रुपया रोज़ु ॾियणु लॻी वियो मूंखे। मां तॾहिं खां वठी गुरुजनि खे त पंहिंजो भॻवानु सम्झंदी आहियां। चवंदी आहियां मुंहिंजा माइट मिट केर बि कान्हे, जेको आहे मुंहिंजा गुरू बाबा ई आहिनि। वरी मुंहिंजे मथां हिकु कष्ट ॿियो आयो, मुंहिंजी नुंहुं पणजी आई, 2 साल ताईं हुनखे औलाद कान पई थी, त मां हुनजा इलाज ॾाढो परे परे ताईं कराए। मुंहिंजी नुंहुं पुटु अमेरिका में रहंदा हुआ, उते वॾे वॾे डॉक्टरनि जो इलाजु कराइनि, उते 15-20 लख ख़र्चु कयनि, तॾहिं बि हिननि खे ॿार कान थियो। चई मम्मी मूं पैसो त ख़ूब कमायो आहे, लेकिन डॉक्टर चवनि था तोखे ज़िंदगी में ॿार कान थींदो। मां गुरुजी अॻियां समाधि ते वेही रुनमि ॾाढो। मां गुरुजी खे चयोमांसि गुरू बाबा मुंहिंजे घर औलाद कान ईंदी त मुंहिंजो त वंश ई ख़तमु थी वेंदो।
गुरु जी चई तुंहिंजे नूंहं पुट खे हिते घुराए, मां आशीर्वाद कंदोमान, ॿार त थींदो पर रहंदा तॾहिं। मां ॿारनि खे हिते घुरायो मात्र 3 ॾींहं, उन खां पोइ मुंहिंजी नूंहं खे ॿारु थियो। पहिरीं पुटु ॼाओ 10 महीने, वरी अञा उहो 10 महीने जो कोन थियो, वरी प्रेग्नेंट थी वई। उन 10 महीने खां पोइ वरी धीअ ॼाई। तव्हांजी जानकारी लाइ हिकु ॻाल्हि ॿुधायां, भॻवान श्री झूलेलाल पंहिंजो गुरु श्री गोरखनाथ खे ठाहियो हो। गुरु श्री ठाकुरनाथ जी जे 1967 में ब्रह्मलीन थियण खां पोइ गुरु श्री राजा सोमनाथ जी गादी ते विराजित थिया। चवंदा आहिनि कि गुरु श्री राजा सोमनाथ जी त पाणी जे मथां आसन लॻाए छॾंदा हुआ। हिते हिकु ॻाल्हि मूंखे अचंभित ऐं आश्चर्यचकित कयो। हिते कई अहिड़ा परिवार मथो टेकण आया जेके शादी जे 10-15 साल तक बि संतान जी प्राप्ति न थी। डॉक्टर बि हार मञी चुकिया हुआ ऐं गर्भ धारण जो चांस 0% ॿुधायो, पर गुरुअ जे आशीर्वाद ऐं गादी जी महिमा खां पोइ हुननि खे संतान जी प्राप्ति थी। ही हिकु वॾे करिश्मे खां घटि कान आहे। मूंखे पहिरीं हिकु छोकिरी थी हुई, हुन खां पोइ मूंखे ॾींहं सड़िया हुआ त मुंहिंजो उहो ॿारु रहियो कोन हो। लेकिन वरी मां ॾाढा इलाज कया, मूंखे गोरियूं थी वयूं, मूंखे सभिनी चयो कोन थींदो, लेकिन मां हिमत कोन हारी। पोइ मां गुरु जी वटि आई हुअसि त गुरु जी चयो तूं चिंता न कर, तोखे सभु थी वेंदो। मूंखे 16 सालनि खां पोइ छोकिरो ॼाओ आहे, मूंखे ॾाढी ख़ुशी थी आहे। असांखे शादी खे 8 साल थिया, संतान प्राप्ति न हुई। असां ॾाढे दुखी मन सां हिते आया हुआसीं, छो कि त असांखे सभिनी डॉक्टरनि मना करे छॾी हुई, सभिनी हथ मथे करे छॾिया हुआ कि तव्हांखे पंहिंजो संतान ई न थींदो, तव्हांखे IVF ई कराइणो पवंदो, पर उहो असांखे न कराइणो हो। गुरुजन वटि पहिरियों दफ़ो ई आयासीं, गुरुजन असांखे ईअं चई छॾियो भई आउं वेठो आहियां, तव्हांखे ज़रूरु पंहिंजो संतान थींदो। ऐं असांखे सच में 8 सालनि खां पोइ पंहिंजो संतान थियो। अॼु मुंहिंजी छोकिरी 10 महीने जी आहे। असांजे गुरु जी आयो आहे पी डॉक्टर शंकरनाथ योगी जी, असांजे घर आमंत्रित कयो भोजन लाइ, त मूंखे संतान प्राप्ति कान पई थी असांखे, त असां गुरु जी जा विनती कई, गुरु जी आशीर्वाद दीजिए असांखे पुत्र रूपी संतान प्राप्ति थिए। गुरु जी आशीर्वाद ॾिनो असांखे, और असांखे कुझु समय खां पोइ मूंखे पुत्र प्राप्त थियो आहे। ये दरबार में ही मिलियल आहे। शिव जय झूलेलाल। मां पैदा ई त थियो आहियां, बचपन खां हिते अचां पियो। भैया हिते जेको चमत्कारनि जे बारे में ॿुधायो सॼे। चमत्कार त मतिलबु छा ॿुधायां मां, अगरि चइणु चालू करियां त पूरी राति थी वेंदी, पर मां तव्हांखे मतिलबु ॿारनि जो ॿुधायां पियो। इलाही माण्हुनि खे हिते इलाही पुट मिलिया आहिनि, और जेके इलाही सालनि खां कोन थिया पे। मां पंहिंजो एग्ज़ाम्पल ॿुधायां कि मूंखे 3 साल जो कोन थियो पियो ॿारु, पर हिते मां आयुसि, मां पूजा वूजा कई त मूंखे 3.5 साल में ई ॿार मिलियो आहे। और मां ख़ुदि मां पंहिंजो ॿुधायां त मुंहिंजी मम्मी खे 6 साल खां पोइ मां थियो आहे, उहो बि हितां ई थियो आहे, त मुंहिंजी मम्मी पापा बि जुड़ियल आहिनि हितां। हा जय जय झूलेलाल। जय श्री झूलेलाल। अॼु मां योगी गुरु रुद्रनाथ जी सां ॻाल्हायां। जय श्री झूलेलाल। शिव गौरव जी। अॼु गुरु जी तव्हां मूंखे माता जे ज्वारनि जे बारे में कुझु ॿुधायो। असांजे दरबार में माता जे ज्वारनि जी ॾाढी वॾी महिमा आहे। हिते 70 सालनि खां बाबा जन जॾहिं मुंहिंजा परदादा गुरु नाथ संप्रदाय जा राजा सोमनाथ जी जा बि गुरु हिते जॾहिं आगरा में आया, सिंध में पंहिंजी दरबार ठाहियनि, त माता जी नवरात्रनि में असां नाथ संप्रदाय जे हिसाब सां ज्वारनि जी उपज कंदा आहियूं। हिकु कुंडी ठाहे करे उनजे मथां मटको रखी करे उनजे मथां श्रीफल जी स्थापना करे उते जॻह जॻह ते ज्वारा रखी करे उहा माता जी कृपा हूंदी आहे कि उन में पाणी अहिड़ी सुठी उपज थींदी आहे कि सभिनी खे धन धान्य से संपन्न थींदी आहिनि। ख़ूब मंत्रनि जो जाप थींदो आहे, असांजी पूजा पाठ थींदी आहे। हिकु 24 कलाक में 20 कलाक असांजी पूजा पाठ थींदो आहे। त बाबा जिन जो इहो चवणु हूंदो आहे कि असांजी पूजा जे तप जे बल सां ई हिन में शक्ति ईंदी आहे। ज्वारा फाटी करे ही पंहिंजी उपज कंदा आहिनि, ऐं इहो उपज असां पाण वटि रखंदा आहियूं। शेवक असांखां वठी वेंदा आहिनि, उहे शेवक जेके पंहिंजे घर रखंदा आहिनि उन्हनि खे उन मां वापार में, वृद्धि में ऐं पंहिंजे घर में सुख शांति में, निरोगता में ॾाढो फ़ाइदो मिलंदो आहे। इहा उन्हनि जी आस्था बि आहे, विश्वास बि आहे, ऐं माता जी कृपा हुन में सभिनी खां वॾी। हिन मंदिर दरबार में मां भारत जे कोने कोने जीअं गुजरात, राजस्थान, महाराष्ट्र, मध्य प्रदेश, साउथ सां गॾु गॾु विदेशनि जा बि भक्त ॾिठा आहिनि। मंदिर में ख़ासि करे भक्त महीने में पइण वारे साए सूमर ते ईंदा आहिनि, छोकी हर महीने साए सूमर ते हिते विशाल दरबार ऐं पूजा पाठ थींदो आहे। ऐं हर साल पइण वारी गुरु वर्सी खे बि धूमधाम सां मल्हायो वेंदो आहे। ऐं गंगा दशहरे ते बि हिते भव्य मेलो लॻंदो आहे। असां बम्बई खां आया आहियूं ऐं इन दरबार सां हे त असांजा परंपरा जा पाकिस्तान खां असांजा कुलगुरु आहिनि। मां अजमेर नसीराबाद मां आई आहियां। मां राजस्थान जे जोधपुर जिले में आहियां। मां डीजा गुजरात खां आयो आहियां। मां रीवा MP मां आयो आहियां। मां राजस्थान जे भिलवाड़ा जिले में आयो आहियां। हिन मंदिर खे भक्त नाथ जी मणी ऐं श्री सोमनाथ धाम नाले सां ई ॼाणींदा आहिनि। वर्तमान में गुरु वंश बेल जी 13वीं पीढ़ी जा गादेश्वर परम पूज्य गुरु श्री P डॉक्टर शंकरनाथ योगी जी पंहिंजे शिष्यनि सां गॾु इंसानियत ऐं धर्म जो प्रचार पिया करनि। हिन मंदिर में अंदरि अचने ई तव्हांखे गौशाला जा दर्शन थींदा ऐं गर्भगृह में माता हिंगलाज जी अखंड जोत सां गॾु गॾु भव्य प्रतिमाउनि जा दर्शन थींदा।
थींदा। ॿाहिरि प्राचीन गुरु गादी सां गॾु प्राचीन गुरु आसन जा दर्शन थींदा। भगवान शिव परिवार जा दर्शन करण खां पोइ तव्हांखे भगवान श्री झूलेलाल जी प्रतिमा जा दर्शन थींदा। सुंदर ऐं आकर्षित गुरु प्रतिमाउनि जा दर्शन करण खां पोइ असां पवित्र अखंड धुनी जा दर्शन कया। असां हिते उत्तर प्रदेश जा मुख्यमंत्री माननीय योगी आदित्यनाथ जी जा बि फोटो ॾिठा। असांखे पतो पियो कि योगी आदित्यनाथ जी बि गुरु गादी जा दर्शन करण कई बार आश्रम अची चुकिया आहिनि। तव्हां कॾहिं आगरा अचो त शाहगंज मार्केट में पाइण वारे पवित्र स्थान श्री सोमनाथ धाम जा दर्शन करण जरूर अचिजो। जय श्री झूलेलाल, शिव गोरक्ष।